अस्सलामुअलैकुम। जो बुजुर्ग शख्स हुयो वो वेठो हुते वो अक्सर करे ॾाढो थधी तबियत वारो ॾाढो प्यार सां इख़्तिलाफ़ सां ज़हन में सोच में कंहिंजे लाइ बि कोई इख़्तिलाफ़ न हो, कंहिंजे लाइ बि बददुआ या कंहिंजे लाइ बि ग़लति ॻाल्हि न सोचे। ॿिनि दोस्तनि इरादो कयो त हिन बुजुर्ग शख़्स वटि वञनि ऐं हुनखे थोरो गुस्सो ॼाणाइनि या खिल ॼाणाइनि या हुनजी जेका थधाई वारी तबियत आहे उहा दोस्त जो हुते विया। हिकिड़े दोस्त अहिड़ो कमु कयो जो हुन बुज़ुर्ग शख़्स सां घटि वधि ॻाल्हाइण लॻो ऐं हुनसां बदतमीज़ी अहिड़े क़िस्म जे या अहिड़े अंदाज़ सां पियो ॻाल्हाए जंहिंसां ईअं पियो महसूसु थिए ॼण हू हुनजी इंसल्ट त हुते बुज़ुर्ग शख़्स खिली चयसि, दादा कहिड़ो मसइलो आहे, छा थियो आहे, तबियत त सही अथई। त ॿई नौजवान हिक ॿिए खे ॾिसी वाइड़ा जॾहिं न को ज़िंदगीअ में तव्हां सां गुस्से सां ॻाल्हाए, तव्हां सां रूड हले या तव्हांजी इंसल्ट करण जी कोशिशि करे त मुस्कुराए फ़क़ति एतिरो हुनखे चयो, दादा तव्हांजी तबियत त सही आहे, कुझु त आहे, छा थियो आहे, त ॾिसो पोइ हू तव्हांखे बीहे। जेकॾहिं वधीक गुस्सो कंदो का ॻाल्हि कान्हे, छो जो गुस्सो हिकु गंदगी हूंदी आहे जेका आम तौर ते असां पंहिंजे ज़हन मां कढी पंहिंजे दिलि मां कढी कंहिं ॿिए जे तरफ़ ऐं उहे जेकॾहिं उहे एक्सेप्ट कनि था त ठीकु आहे, जेकॾहिं एक्सेप्ट नथो करे वञे त गुस्से जी हालत में कयल फ़ैसिला हमेशह नाकाम। छो जो जॾहिं बि तव्हां गुस्से जी हालत में को फ़ैसिलो कंदा आहियो त हमेशह उहो ग़लति थींदो। उहो बि गुस्से जी हालत में माण्हू ताक़त जो ॿुधाए वठंदो आहे ऐं ताक़त सां कयल फ़ैसिलो हमेशह ग़लति। ज़िंदगीअ में उहे शयूं जेके तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहिनि या फेवरेबल आहिनि हमेशह उन्हनि जो इहो ॾिसण जी कोशिशि कयो त तव्हां ज़िंदगी कहिड़े नमूने खां बसर करे रहिया आहियो या जॾहिं माण्हू तव्हां सां हद खां खणी मुखालफ़त कनि, रस कनि, साड़ कनि ऐं तव्हांखे कनि त इहा हमेशह तव्हांखे नुक़सानु थिए। हमेशह सचाई जी राह हलणु घुरिजे, चाहे कुझु साईं सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे।